अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां अफ़गान जे सफ़ीर जी मुलाक़ात। पाक अफ़गान लाॻापन, गॾियल दिलचस्पी ऐं अफ़गान अमन अमल ते ॻाल्हियूं। आर्मी चीफ चयो आहे त अफ़गानिस्तान में अमन जो मक़सदु पाकिस्तान में अमन आहे। असांजो मक़सदु अफ़गानिस्तान में चिटादार अमल यकीनी बणाइणु आहे। असां वटि वसीला घटि आहिनि, पर कोशिश आहे त नए माली साल जी बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघार वधायूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध असेंबलीअ में चयो आहे त पघारुनि जो हतमी फ़ैसिलो काबीना कंदी। CCI पारां 2017 में जारी कयल आदमशुमारी नतीजनि ते एतिराज़ आहिनि। सिंध में बेकाबू पियल औरड़ी वधीक 2 मासूम ॿारड़नि जूं हयातियूं खसे वरितियूं। तंगवाणीअ जे ॻोठ कमाल मक्सीअ में 6 ॾींहंनि अंदरि ॻोठाणे अमानुल्ला मीराणीअ जी 3 न्याणी शबाना औरड़ीअ विघे हयाती विञाए वेठी। फोती ॿारड़ीअ जी भेण फातिमा ऐं भाउ उबैदुल्ला बि औरड़ी विघे फोत थी चुका। हिक ई घर जा 3 ॿार फोत थियण ते ॻोठ सोगवार। इलाइक़े जा सवे ॿार वबा में मुब्तला बावजूद सिहत खाते अख न पटी। वफ़ाक़ी सरकार कोयटा धमाके खे आपघाती हमिलो करार ॾेई छॾियो। घरू वज़ारत जे शुरूआती रिपोर्ट मूजिबि धमाके में 70 खां 80 किलोग्राम बारूद इस्तेमालु थियो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ पारां मुल्क में वधंदड़ बेरोज़गारीअ ते ॻणितीअ जो इज़हार करे छॾियो। बिलावल भुट्टो चयो त इमरान ख़ान चयो हुयो त 2020 नौकरियुनि जो साल हूंदो। 2021 अची वियो, पर नौजवाननि खे नौकरियूं न मिलियूं। नौजवान डिग्रियूं खणी फिरंदा था वतन, पर खेनि नौकरियूं नथियूं मिलनि। लाहौर हाई कोर्ट शहबाज शरीफ़ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। जस्टिस बाक़िर नजफ़ीअ जी सरबराहीअ में जोड़ियल बेंच इतफ़ाक़ी राय सां शहबाज शरीफ़ जी आमदनीअ खां वधीक असासा केस में ज़मानत जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। 50-50 लखनि जा मचलका जमा कराइण जी हिदायत। मरियम नवाज़ चयो आहे त शहबाज शरीफ़ जो ॾोहो रुगो नवाज़ शरीफ़ सां वफ़ादारी आहे। शहबाज शरीफ़ सां मुक़ाबिलो करणो अथव त ख़िदमत में करियो। कूड़नि केसनि ज़रिए ख़िदमत जा निशान मिटाए नथा सघजनि। नौशहर फिरोज़ में शहर ॿाहिरां किचिरो उछलाइण जी जॻह ख़तमु। जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते शहर जो किचिरो जमा थियण लॻो। कुझु ॾींहं पहिरियां अलाह वारे चौक ते गंद जे ढेर खे ख़बर खां पोइ खणायो वियो। हाणे वरी अलाह वारे चौक खां पटीदन रोड ताईं दुकाननि अॻियां गंद जो ढेर पयल। अफ़सोस, टाउन वारा चवनि था त ख़बरूं हलायूं वञनि थियूं, तॾहिं असांखे ख़बर पए थी त शहर जे कहिड़ी जॻह ते कचिरो पयल आहे। नवाबशाह 4 ॾींहं अॻु PMU अस्पताल में नांग ॾंगड़नि जी वैक्सीन न मिलण सबबि फोत थियल नौजवान जे वारसनि ऐं बिरोही बिरादरीअ पारां हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त एहतजाज ऐं नारेबाज़ी। इख़्तियारनि खां नौजवान जो केस अस्पताल जे मेडिकल वार्ड 2 जे इंचार्ज ऐं ॿियनि लाॻापियल अमले ते दाख़िल कराइण जो मुतालिबो। नवाबशाह तहफ़ुज़ माहौलियात इदारे जे इंचार्ज गुल अमीन संबल वर्ल्ड अर्थ डे जे मौक़े ते हबीब शुगर मिल में ॿूटो हणी पाणी ॾेई रहियो आहे। नौशहर फिरोज़ में अवाम जे शिकायतुनि ते एहसास किफ़ालत प्रोग्राम। गवर्नमेंट डिग्री कॉलेज नौशहर फिरोज़ में मुस्तहिक औरतुनि जी माली इमदाद मां 500 खां 1000 रुपया कटौती करण ते एजेंट जवाबदार हुमेर अली सियाल खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हुन जो हिकु साथी फरार थियण में कामयाब। ज़िले नौशहर फिरोज़ जे अॻूणे तालक नाज़िम भेरिया ज़फ़र अली राजपर पंहिंजी रहाइशगाह चाहीं सुलेमान में सीनियर सहाफ़ी BR टाइम न्यूज़ जे CEO बशीर अहमद उमरानीअ सां ॻाल्हाईंदे चयो त मां अवाम जी ख़िदमत लाइ जल्द मुल्क जे वॾी सियासी पार्टीअ में शमूलियत इख़्तियार कंदुमि। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।